कोटडिजी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर मोहम्मद रमज़ान हुजण मूजिब कोटडिजी जे यूनियन काउंसिल झंडा शाख में वॾे वज़ीर जे सूबाई सलाहकार नवाब खान वसाण जे लाइ शानदार तक़रीब कोठाई वई, जिते सूबाई सलाहकार नवाब खान वसाण अवाम सां मुलाक़ात कई ऐं अवाम जा मसइला ॿुधा। उन मौक़े ते हाजी नवाब खान वसाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इमरान खान जो लॉन्ग मार्च नाकाम थी वियो आहे ऐं इलेक्शन पंहिंजे वक़्त ते थींदियूं। हिन वधीक चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे, जे हमेशह अवाम जी बिना फ़र्क़ जे ख़िदमत कई आहे। अवाम बि पीपल्स पार्टी खे चाहे थो ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जो ईंदड़ वज़ीर आज़म थींदो। जो किरदार है तो उन्हें को ललकार ही न तो सके। किरदार ही छा हुयो, ही छा हुयो। हज़ारे मानू रस्तन ते इस्तकबाल मूं त कदे सोचो कोनो त एतरा मानू निकरींदा, एतरा मानू हर हंधि इस्तकबाल थींदो। मां त ये चत में त मां तो अध कलाक में वनी जलसे गाह में पहुचंदुस, वनी जेको आ सो सरदार इनायत वट वनी जलसे के खिताब कंदुस।